हिन वीडियो में तव्हांजे साम्हूं हिकु वीडियो हलंदी जंहिंजी जर्मन ज़बान में कॉमेंट्री थियल आहे, ठीकु आहे। उहा ॾाढी काफ़ी पुरजोश आहे। हाणे इन में उसेन बोल्ट जो आलमी रिकॉर्ड ॾेखारियो वियो आहे 100 मीटर दौड़ में। मां चाहींदुमि त तव्हां पहिरियों हिन वीडियो खे ॾिसो, ठीकु आहे, पोइ हिन ते पाण सवाल कंदासीं। हाणे ॾिसो वीडियो में थिए छा थो। Safa Paul ist der schnellste aus den Blöcken. Jetzt kommt und jetzt ist Usain Bolt nicht zu halten. Nein, er gewinnt. 9,58 Weltrekord. Ein Wahnsinn. हाणे तव्हां इहा वीडियो कंहिं बि ज़बान में ॾिसंदव तव्हांखे काफ़ी पुरजोश ई लॻंदी, ठीकु आहे। हाणे सवाल इहो आहे त हे जेको 100 मीटर भॻो उनजी औसत रफ़्तार केतिरी हुई, यानी एवरेज स्पीड केतिरी हुई, ठीकु आहे। हाणे इहो मां चाहींदुसि त तव्हां पाण मालूम करण जी कोशिशि कयो। तव्हांखे इहा वीडियो जेतिरा दफ़ा ॾिसणी आहे तव्हां इहा ॾिसी सघो था। तव्हां हिन में मालूमात हासिल करे सघो था कि इंफॉर्मेशन मिलियल केतिरी आहे। पोइ पाण इनखे गॾिजी करे कंदासीं। हाणे मां तव्हांखे इन जो टाइम ॾियां थो। हाणे हिनखे गॾिजी करे कयूं था त असांखे मालूम करणो आहे त हुनजी एवरेज स्पीड केतिरी हुई या एवरेज रेट केतिरो, यानी उहो 100 मीटर जेको भॻो केतिरी तेज़ी सां भॻो, ठीकु आहे। हाणे तव्हां हिक शइ सां थी सघे थो वाक़िफ़ हूंदव कि डिस्टेंस यानी मुफ़ासिलो बराबरि हूंदो आहे पोइ रेट या स्पीड चइजे, ठीकु आहे। इहो हिनखे रफ़्तार चइबो आहे सिंधी में। रेट या स्पीड जी जॻह ते लिखी सघूं था ज़र्ब या टाइम, ठीकु आहे। हाणे ज़र्ब जी जॻह ते असां हिकु टुको पॉइंट इस्तेमालु कंदासीं, छो जो असां वेरिएबल एक्स यानी बदिलजंदड़ एक्स बि इस्तेमालु कंदा आहियूं। इन करे असां इहो एक्स इस्तेमालु नथा कयूं, ठीकु आहे। हाणे इन जी जॻह ते असां मल्टीप्लिकेशन जी जॻह ते ज़र्ब जी जॻह ते इहो टुको इस्तेमालु कंदासीं, ठीकु आहे। इनखे ज़र्ब ॾींदा आहियूं टाइम सां, त डिस्टेंस जो मुफ़ासिलो बराबरि हूंदो आहे रेट ज़र्ब या टाइम। हाणे मिसाल तव्हांखे ॾेई करे हिकिड़ी सम्झायां कि तव्हां मिसाल भॼी रहिया आहियो 10 मीटर पर सेकेंड जी रफ़्तार सां, ठीकु आहे। हाणे तव्हां घणनि टाइम लाइ भॻो, तव्हां मिसाल भॻो 2 सेकेंडनि लाइ, त हाणे तव्हां केतिरो मुफ़ासिलो इन में हल कयो, ठीकु आहे। केतिरो मुफ़ासिलो तव्हां तइ कयो। हाणे ॾिसो इहो मैथमेटिकली अगरि तव्हां रियाज़ी हिसाब सां ॾिसंदो त इहा ॻाल्हि तव्हांखे सही ईंदी कि 10 खे ज़र्ब ॾींदो 2 सां त 10 मीटर पर सेकेंड जी तव्हां रफ़्तार सां भॻो पिया त तव्हां 20 मीटर भॻा हूंदो। हाणे ॾिसो हे जेको सेकेंड यूनिट वारो आहे इहे ॿई हिक ॿिए खे कैंसिल कनि था। हे अंश में आहे हिकिड़ो सेकेंड, हिकिड़ो छेद में आहे, हिकिड़ो डिनोमीटर में आहे न्यूमरेटर में। हे कैंसिल थी करे तव्हांखे ॾिसो जवाबु तव्हांखे 20 मीटर ई मिले थो। हाणे उमेद आहे त तव्हांखे इहा ॻाल्हि कुझु सम्झ में आई हूंदी। हाणे अचो त जेको असांखे सवाल मिलियल आहे उनखे हल कयूं। त उसेन बोल्ट घणी रफ़्तार सां भॻो हुयो, एवरेज स्पीड हुनजी छा हुई। हाणे असांखे पहिरियों त ॾिसो हिन में मालूमात मिलियल छा आहे, डिस्टेंस केतिरो आहे यानी मुफ़ासिलो केतिरो। ऐं डिस्टेंस मां शुरू में ॿुधायो बि हिन वीडियो में बि ॾेखारियो वियो आहे। मां तव्हांखे कुझु टाइम ॾियां थो 1-2 सेकेंड खां, तव्हां पाण इहो सोचो त हिन में डिस्टेंस केतिरो हुयो। ऐं डिस्टेंस मां शुरू में ॿुधायो बि, ठीकु आहे। वीडियो में मिलियल आहे कि डिस्टेंस टोटल हुयो 100 मीटर, यानी मुफ़ासिलो हुयो 100 मीटर। उन खां पोइ हाणे असांखे छा खपे, टाइम खपे, ठीकु आहे। रेट त असांखे मालूम करणो आहे न, रेट छा आहे, स्पीड आहे, रफ़्तार, इहो असांखे मालूम करणो आहे। असांखे ॿियो छा खपे, असांखे खपे टाइम। हाणे टाइम केतिरो मिलियल हो, ठीकु आहे। असां लिखूं था हिते टाइम, ऐं टाइम जी असांखे ज़रूरत आहे। त तव्हांखे टाइम लाइ बि मां 1-2 सेकेंड ॾियां थो, तव्हां हिन ते सोचो। हाणे भला इहा थी वई त हे वर्ल्ड रिकॉर्ड जे चकर में हे टाइम बि साईं रिकॉर्ड करे रहिया हुया। ऐं डब्ल्यू आहे यानी वर्ल्ड रिकॉर्ड, आर्मी रिकॉर्ड। हाणे टाइम घणो आहे असां वटि 9.58 सेकेंड, ठीकु आहे। घणो आहे असां वटि 9.58 सेकेंड। हाणे सेकेंड जी जॻह ते मां सिर्फ़ु ख़ाली एस थो रखां, मीटर जी जॻह ते एम रखीसीं, सेकेंड जी जॻह ते असां एस था रखूं, ठीकु आहे। हाणे इन मालूमात खे इस्तेमालु करे असांखे स्पीड या रेट मालूम करणो आहे, ठीकु आहे, एवरेज रेट। हाणे इहो असां कीअं मालूम कंदासीं, इहो असांखे मीटर पर सेकेंड में मालूम करणो आहे। त तव्हां इन मालूमात खे इस्तेमालु करे तव्हां हिनखे पाण हल करण जी कोशिशि कयो। हाणे अचो त हे ॾिनल वैल्यूज़, ठीकु आहे, इक्वेशन में हिन पुट कयूं, ठीकु आहे, मसावत में पुट कयूं। हाणे असांखे डिस्टेंस छा आहे, डिस्टेंस आहे 100 मीटर, ठीकु आहे। हाणे इहो बराबरि आहे रेट। हाणे रेट असांखे मालूम करणो त रेट जी जॻह ते असां रेट ई लिखंदासीं, ठीकु आहे। रेट साॻे रंग में लिखूंसि था। रेट ज़र्ब थियल आहे इहो टाइम सां, टाइम असांखे मिलियल आहे। टाइम घणो असांखे मिलियल आहे 9.58 सेकेंड, 9.58 सेकेंड, ठीकु आहे। हाणे असांखे रेट मालूम करणो आहे। हाणे रेट खे अलॻि करणो आहे इक्वेशन खे इस्तेमालु करे। हाणे ॾिसो, हाणे हिन सॼे हथ वारे पासे खे ॾिसो त असां वटि रेट सां ज़र्ब थियल आहे 9.58 सेकेंड। हाणे अगरि हिन 9.58 सेकेंड खे ख़तमु करणो आहे की असां इन टाइम सां इनखे वंड कराए छॾियूं, ठीकु आहे, सॼे पासे ॾांहुं, त इहो रेट असांखे ख़ाली रेट मिलंदो न। हाणे ॾिसो असां छा था कयूं कि असां हिन सॼे पासे खे असां वंड करायूं था इन टाइम सां।
9.58 सेकेंड। ठीकु आहे, हाणे ॾिसूं त हिन जा यूनिट बि बराबरि बीहंदा हूंदा की हे सेकेंड खे पाण में कटींदो हूंदो, 9.58 टाइम जेको मिलियल आहे, जेका क़ीमत आहे, उहो हिक ॿिए खे पाण में कटींदी हूंदी। हाणे इहो त असांखे रेट अलॻि थी वियो। हाणे पर असां जॾहिं चवंदा आहियूं का हिकु साइड हिकु शइ ॿिए जी शइ बराबरि आहे, त असांखे हिकु पासे खे अगरि असां हिकु शइ सां वंड कयूं था त असांखे ॿिए पासे खे वंड करणो हूंदो, असांखे छो जो इक्वलिटी निशानी खे बराबरि रखणो आहे न। ठीकु आहे, जीअं तराज़ू जो एग्ज़ाम्पल वठो, तराज़ू जो मिसाल वठो, त असांखे ॿिन्ही पासे खे बराबरि रखणो आहे, त असां ॿिए पासे खे बि असां 9.58 सेकेंड सां वंड कराए छॾींदासीं, छो जो असां हिकु पासे खे करायो आहे, त असांखे ॿिए पासे खे बि लाज़मी कराइणो पवंदो। त असां जेका 100 मीटर आहे डिस्टेंस, उनखे असां वंड कराईंदासीं घणनि सां, 9.58 सेकेंड टाइम सां। असांजो इहो ई मक़सदु हो कि असांखे राइट हैंड साइड ते सॼे हथ ते असांखे रेट ख़ाली खपे, त हे ॿई पाण में कैंसिल थी विया टाइम वारा। हाणे खॿे हथ ते असांखे बचियो 100 मीटर वंड करायूं था 9.58 सेकेंड सां। हाणे ॾिसो इहे यूनिट बराबरि बीहनि था जेके असांखे खपनि पिया मीटर पर सेकेंड। ठीकु आहे, त हाणे असां हिनखे मालूम कयूं त 100 मीटर वंडिया 9.58 सेकेंड बीहंदो छा। पहिरियों असां कैलकुलेटर कढूं, कैलकुलेटर में असां लिखंदासीं 100, ठीकु आहे, उनखे वंड कराईंदासीं, डिवाइड कराईंदासीं 9.58। ठीकु आहे, त असांखे जवाब छा थो मिले, 10.438। असां हिकु ई, ठीकु आहे, 10 हिसे ताईं लिखूं था त 10 पॉइंट असां हिनखे 4 था लिखूं। ठीकु आहे, असां हिनखे रेट वारे कलर में लिखूं था त असां वटि जवाबु छा मिलियो, ॾिसो जवाबु छा मिलियो असांखे 10.4 मीटर पर सेकेंड। ठीकु आहे, यूनिट असांखे कहिड़ो मिलियो जेको असांखे खपे पियो, मीटर पर सेकेंड। हिनखे ईअं पढ़िबो आहे, मीटर खे वंड करायूं था सेकेंड सां। ठीकु आहे, इहो बराबरि आहे असांजे रेट जे। हाणे असांखे जेको रेट मिलियल आहे उहो मीटर पर सेकेंड में मिलियल आहे, पर हाणे जॾहिं तव्हां का गाॾी हलाईंदव त तव्हांखे उहो जेको रेट नज़र स्पीड नज़र ईंदी, उहा तव्हांखे नज़र ईंदी आहे किलोमीटर पर आवर में या माइल्स पर आवर में। ठीकु आहे, हाणे जेको अॻिलो सुवाल मां तव्हांखां कंदुसि, इहो चाहींदुसि कि जेका इहे असांखे रेट मिलियल आहे, स्पीड मिलियल आहे, ठीकु आहे, रफ़्तार मिलियल आहे, इनखे तव्हां किलोमीटर्स पर आवर में तब्दील कयो। ठीकु आहे, ऐं उन किलोमीटर्स पर आवर में ज़ाहिर कयो त घणा किलोमीटर गाॾी तय कंदी या तव्हां तय कंदव हिकु कलाक में, तव्हांखे माने खे करण जो टाइम ॾियण थो। हाणे अचो त हिनखे स्टेप बाय स्टेप यानी हिकु हिकु क़दम सां करे हलूं। ठीकु आहे, हाणे सभ खां पहिरियों त असां लिखूं असांखे मालूमात आहे छा। हाणे असां वटि आहे 10.4 मीटर पर सेकेंड। ठीकु आहे, इहो असांखे रफ़्तार मिलियल आहे। त सभ खां पहिरियों असां हिन मीटर पर सेकेंड खे असां चेंज कंदासीं, तब्दील कंदासीं किलोमीटर पर सेकेंड में। ठीकु आहे, त हीअ किलोमीटर पर सेकेंड में असांजी स्पीड रफ़्तार बीहे छा थी, त हिकु सेकेंड में घणा किलोमीटर कयो था। त हाणे मां इनखे तव्हांखे करण जो टाइम ॾींदुसि, इनखे तव्हां पाण करण जी कोशिशि कयो। ठीकु आहे, पोइ असां हिनखे गॾिजी करे कयूं था किलोमीटर पर सेकेंड में। हाणे सभ खां पहिरियों असां ॾिसूं कि हाणे ॾिसो मीटर हिकु यूनिट आहे डिस्टेंस जो, मुफ़ासिले जो, किलोमीटर बि हिकु यूनिट आहे। ऐं मीटर नंढो यूनिट आहे, किलोमीटर वॾो यूनिट आहे, कि 1000 गुनो वधीक आहे मीटर खां। ठीकु आहे, त हाणे हिनखे असां लिखंदासीं कीअं, असांखे हाणे मीटर जी जॻह ते असांखे किलोमीटर खपे। 10.4 मीटर आहे, असांखे हिनखे लिखणो आहे किलोमीटर में, त 10.4 किलोमीटर में घणा थींदा, इहो काफ़ी नंढो वांगुरु थींदो, छो जो हे मीटर नंढो यूनिट आहे, किलोमीटर वॾो यूनिट आहे। हाणे मीटर खे ख़तमु करणो आहे, असांखे किलोमीटर रखंदासीं हुन जॻह ते। ठीकु आहे, हाणे मीटर सां असां वंड कराईंदासीं, छो जो हाणे हे मीटर न्यूमिनेटर में, हे डिनोमिनेटर में वंड कराए ख़तमु थी वेंदा पाण में। ठीकु आहे, हाणे हिकु तरीक़ो इहो सोचण जो हुयो, ॿियो तरीक़ो इहो कि हाणे जेको 10.4 मीटर आहे, इहो किलोमीटर में काफ़ी नंढो वांगुरु ज़ाहिर थींदो। ठीकु आहे, त हाणे सभ खां पहिरियों असां ॾिसूं कि हिकु किलोमीटर में घणा मीटर ईंदा आहिनि। ठीकु आहे, असांखे ख़बर आहे हिकु किलोमीटर बराबरि थींदो आहे 1000 मीटर जे, 1000 मीटर जे। ठीकु आहे, हाणे हे जेको मीटर आहे, इहे ॿई हिक ॿिए खे पाण खे कैंसिल करे छॾींदा, बाक़ी असांखे बचंदो 10.4 वंडिया 1000 ऐं किलोमीटर ऐं सेकेंड। सही आहे, हिनखे अगरि जॾहिं तव्हां ज़र्ब कराए छॾियूं, हाणे ॾिसो हे ज़र्ब कराइण सां हे मीटर पाण में कैंसिल। हाणे असांखे यूनिट कहिड़ो बचियो, किलोमीटर वंडिया सेकेंड। 10.4 खे 1000 सां वंड कराइणी आहे, 10.4 खे 10 सां वंड कराईंदो त 1.04 बचंदो, 100 सां कराईंदो त 0.104 बचंदो, जॾहिं 1000 सां कराईंदो त 0.0104 बचंदो। ठीकु आहे, असां वटि हाणे जवाबु कहिड़ो बचियो, ऐं जवाबु असां वटि बचियो 0.0104। ठीकु आहे, हाणे घणा यूनिट असां वटि छा आहे, इहो 1000 असां वंड कराइण सां बचियो। हाणे यूनिट असांखे मिलियो किलोमीटर पर सेकेंड, किलोमीटर पर सेकेंड। ठीकु आहे, मथे किलोमीटर बचियो हुयो, हेठि असां वटि बचियो आहे सेकेंड। असांखे किलोमीटर पर सेकेंड में जवाबु मिली वियो। ठीकु आहे, असां हिनखे बराबरि था करे छॾियूं। हाणे असांखे करिणो आहे किलोमीटर पर आवर में, हिनखे लाइ में तव्हांखे टाइम ॾियां थो, तव्हां हिनखे पाण करण जी कोशिशि कयो। हाणे असांखे ख़बर आहे त हिकु कलाक में 3600 सेकेंड हूंदा आहिनि। हाणे जेतिरा बि तव्हां हे किलोमीटर कया हिकु सेकेंड में, तव्हां उहे 3600 सेकेंड सां ज़र्ब कराए छॾियो, तव्हां हिकु कलाक में कंदो। त ठीकु आहे, त हाणे असांखे 3600 सेकेंडनि में असांखे केतिरो असां मुफ़ासिलो कयोसीं, असांखे अगरि कंदासीं 3600
ऐं घणा कयूं था सेकेंड पर आवर। छो छो जो हाणे असांखे ख़बर आहे त 3600 सेकेंड हूंदा आहिनि हिकु कलाक में, त असां हिन सां अगरि रिज़र्व कराए छॾींदासीं त हे सेकेंड सेकेंड पाण में कैंसिल थी वेंदा, असांखे जवाबु अचंदो किलोमीटर पर आवर में। ठीकु आहे, त हाणे सेकेंड सेकेंड पाण में कैंसिल थी वेंदा, त असांखे जवाबु हाणे छा में बचियो, हाणे सेकेंड सेकेंड कैंसिल करे असांखे बचियो किलोमीटर मथे बचियो ऐं डिनोमिनेटर में बचियो असांखे आवर, ऐं इहो असांखे कलाक खपे पियो। हाणे जॾहिं तव्हां ज़रब कराईंदव 0.104 खे, छाखे असां करायूं था 0.104, इनखे असां ज़रब कराईंदासीं घणनि सां, 3600 सां, 3600। ठीकु आहे, तव्हांखे जवाबु छा मिलियो 37.44, त असां हिनखे सिर्फ़ु 37.4 था लिखूं, त जवाबु तव्हांखे मिले थो 37.4। हा, तव्हांखे यूनिट उहो ई मिली वियो तव्हांखे जेको खपे पियो, किलोमीटर पर आवर, यानी हिकु कलाक में तव्हां 37.4 किलोमीटर कया, किलोमीटर पर आवर। ठीकु आहे, हिन सां वंड कराए छॾींदासीं किलोमीटर पर आवर। हाणे आख़िरी सवाल जेको मां करणु चाहींदुसि कि हिन किलोमीटर पर आवर जेका स्पीड असांखे एवरेज स्पीड मिली वई आहे, इनखे माइल्स पर आवर में कयूं। छो जेके माण्हू अमेरिका में रहंदा आहिनि उहे किलोमीटर जी जॻह ते माइल्स जो इस्तेमालु कंदा आहिनि, यूनिट ते माइल्स इस्तेमालु कंदा आहिनि। ठीकु आहे, तव्हांखे मां इहो बि करण लाइ टाइम ॾींदुसि, तव्हां हिनखे पाण करण जी कोशिशि कयो। हाणे अगरि तव्हांखे इहा ख़बर न आहे त हाणे हिकु मील में हूंदा आहिनि टोटल, ठीकु आहे, 1.61 किलोमीटर हूंदा आहिनि हिकु माइल या मील में। ठीकु आहे, त हाणे तव्हां हिनखे पाण करण जी कोशिशि कयो त हे माइल्स पर आवर में घणो जवाबु ईंदो। हाणे हिकु शइ ते गौर कयो कि ॾिसो माइल वॾो यूनिट आहे किलोमीटर खां, छो हिकु माइल में असां वटि 1.61 किलोमीटर था अचनि। हाणे जेका स्पीड तव्हांखे मिलियल आहे कुझु किलोमीटर पर आवर में, का बि स्पीड मिलियल आहे, ठीकु आहे, त उहा माइल्स पर आवर में थोरी हुन खां घटि हूंदी, छो जो माइल्स वॾो यूनिट आहे, किलोमीटर नंढो यूनिट आहे। त असां हिनखे अगरि वराए लिखूं त असां वटि स्पीड हुई टोटल 37.4 किलोमीटर पर आवर। ठीकु आहे, 37.4 किलोमीटर हिकु कलाक में। हाणे असांखे हिनखे तब्दील करिणो आहे माइल्स पर आवर में। ठीकु आहे, हिकु माइल घणा था करे हिकु कलाक में। ठीकु आहे, त असांखे हाणे किलोमीटर में तब्दील करिणो आहे माइल्स में, त असां लिखंदासीं हिकु माइल, ठीकु आहे, मील चइजे, त इन में टोटल घणा हूंदा आहिनि 1.61 किलोमीटर हूंदा आहिनि। ठीकु आहे, हाणे त ॾिसंदो यूनिट पे ते बराबरि थियंदा, असां किलोमीटर किलोमीटर ख़तमु थी वेंदा। ठीकु आहे, हाणे असां हिकु माइल खे असां 1.61 सां डिवाइड कराए छॾींदासीं, त हाणे किलोमीटर किलोमीटर पाण में ख़तमु थींदा, असांखे माइल ऐं कलाक बचंदो, माने आर बचंदा। सही आहे, हाणे छा कंदासीं असां, किलोमीटर किलोमीटर सां ख़तमु। हाणे 37.4 जेको असांखे हुयो इनखे असां वंड कराईंदासीं 1.61 सां, असांजो पुराणो आंसर हो 37.4, इनखे 1.61 सां जॾहिं तव्हां वंड कराईंदव तव्हां जवाबु बचियो 23.25, त असां हिनखे राउंड ऑफ करे 23.3 लिखूं था। असांखे हाणे टोटल जवाबु कहिड़ो मिलियो 23. ठीकु आहे, 23.3 माइल्स पर आवर। ठीकु आहे, 23.3 मील हिकु कलाक में, माइल्स पर आवर, इन जो मक़सदु इहो 23.3 मील हिकु कलाक में। हाणे इहा अगरि तव्हां स्पीड ते गौर कंदो त तव्हांखे एॾी न लॻंदी, छो तव्हां अगरि गाॾीअ में तइ कंदव सफ़र, तव्हांखे 23 माइल कुझु आहे ई कोन। ठीकु आहे, त अगरि तव्हां जानवरनि सां बि भेटा कंदव, तव्हां अगरि हाथियुनि खे ई ॾिसो त हाथी बि अगरि भॼंदे नज़र ईंदा आहिनि त उहे बि 25 माइल्स पर आवर जी स्पीड उन्हनि जी बि रिकॉर्ड कई वई आहे। त हे पर इंसान जे हिसाब सां सभ खां तेज़ आहे, छो जो उसैन बोल्ट सभिनी खां तेज़ इंसान रहियो आहे।